तिलावत कया रब्बे कायनात फरमायो त कुल हबीब दी उम्मत के ऐलान कर इत्तला कर ला असअलुकुम अलैहि अजरा इन दीन से कारण जे एवज आऊं तवा का को उचूरो नचो घुरा को मुआवजो नचो घुरा को बदलो नचो घुरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा सवाए हिन गाल जे मुझे कराबत दारन सा मुझे बच्चन सा मुझे इतरत सा मुझे अहले बैत सा मोहब्बत नबी जे घराने सा मोहब्बत रखजो अगर तमा समझो था तमा ते नबी जा एहसान हिन नबी जा बीरा हिन ऐं उन थोरे जो तमा शुक्र अदा करण चाहियो था उन जी इहा सूरत सा त नबी जे घराने सा मोहब्बत सुभान अल्लाह तफसीर रूहुल बयान वारे रिवायत आंदी मन अराद तवक्कुल फल युहिब अहल बैती मदीने वाले साईं फरमायो जेको तकवा हासिल करण चाहे तो मुझे अहल बैतन सा मोहब्बत रखे वमन अराद अन यनजु मिन अज़ाबिल क़ब्र फल युहिब अहल बैती जेको चाहे तो अज़ाबे क़ब्र का बची वना मुझे बच्चन सा मोहब्बत रखे वमन अरादल हिकमत फलयुहिब अहल बैती जेको हिकमत ऐं दानाई सिखण चाहे तो मुझे अहल बैत सां मोहब्बत रखे वमन अराद दुखूल अल जन्नत बगैर हिसाबिन जेको माण्हू चाहे तो बगैर हिसाब जे जन्नत में वञे जन्नत खपे या न खपे बेहश्त घुर्जे या न घुर्जे जन्नत खपे पर बिना हिसाब जे बगैर पुछाणे जे अगर जन्नत में वञण चाहियो था मदीने वारे साईं फरमायो तो मुझे बच्चन सा मुझे आले बैत सा मोहब्बत रखो रब ताके बिना हिसाब जे जन्नत फवल्लाह मदीने वारे का लफ्ज फवल्लाह वल्लाह जो कसम मा अहदुन इल्ला रब्बह दुनिया वल आखिरा मुझे बच्चन सा मुझे अहल बैतन सा जे में मोहब्बत रखी अल्लाह जो कसम उनके दुनिया जी भी इज्जत उनके आखिरत जी भी नजात बिनी जहानन जी भलाई बिनी जहानन जी कामयाबी कामरानी अगर चाहो था तो मुस्तफा जे बच्चन सा मोहब्बत मदीने वारे जे घराने सा जंजी मोहब्बत उन जो हिते हुते इज्जत नजात जन्नत कामयाबी ऐं कामरानी उन जे लाइ को मदीने वारे जे बच्चन सा मोहब्बत ऐं इहा मोहब्बत सीने में सांगे जो मरंदे घड़ी ताईं नबी जे घराने सा मोहब्बत हुजे मदीने वारे साईं फरमायो तफसीर सलालती वारे तफसीर राज़ी वारे तफसीर ज़मख़शरी वारे रिवायत आंदी मन मात अला हुब्बि आले मुहम्मदिन मात मग़फ़ूरन ला जेको मुस्तफा जे घराने जी मोहब्बत में मरी वियो मौत आयो बख्शल बानो गुनाह माफ़ थी विया बदलायूं गुनाह उन जे ज़िंदगी जूं ख़ताऊं माफ़ थी वियूं पाक साफ़ थी खुदी अल्लाह अल्लाह कबीर नबी जे घराने जी मोहब्बत इहो बि शरफ़ एज़ाज़ जे सीने खे रब नवाज़ींदो आहे उन सीने में मदीने वारे जे बच्चन जी मोहब्बत बदबख्त बदनसीब माण्हू इन मोहब्बत खां महरूम रहंदो जंहिंजे दिल में कीनो आहे कुदरत आहे नबी जे घराने सां समझे तो उन जो ईमान कामिल नाहे ईमान कामिल अकमल मुकम्मिल उन जो आहे जंहिंजे सीने में मदीने वारे साईं जे बच्चन जी मोहब्बत सुभान अल्लाह बच्चा हर कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि तव्हांखे औलाद प्यारो आया न आहे कंहिंजो कहिड़ो बि पुटु हुजे पर बच्चो औलाद न अकबाद न औलाद असांजे जिगर जो टुकड़ो आहे औलाद अखियुनि जो नूर हूंदो आहे औलाद दिल जो सुरूर हूंदो आहे पर मदीने वारे साईं खे बि पंहिंजा बच्चा प्यारा पुट सिंध जी हिकिड़ी मशहूर दरगाह आहे हालन वारा सरवर नूर
हजरत मखदूम सरवर नूह इन जो पीउ जमींदार हुयो सरवर नूह ॿारनि सां रांदि पियो खेॾे हिकिड़ो सैयद ॾाढो सरवर नूह जे वालिद जी ओताक मां मोटियो पर सैयद जो चेहरो गमज़दा हुयो आले रसूल सैयद जो चेहरो ॾुखारो मुरझायल हुयो गम वारो चेहरो ऐं पधरो खुशी वारो चेहरो पधरो हूंदो आहे हज़रत सरवर नूह ॿारनि सां रांदि पियो खेॾे सैयद खे जो गमज़दा ॾिठई पीउ जे ओताक मां निकिरंदे हज़रत सरवर नूह जे अॻु वटि शाह साहब ॾुखारो थो नज़र अची जब मुखे मुझे हाल ते छॾ पुट तूं वञी रांदि खेॾ न बाबा मां रांदि न खेॾंदुसि मूंखे ॿुधाए गमज़दा छो वई तूं ॾुखारो छो वई चई मां ॿुधायां त तूं कहिड़ो मुंहिंजो इलाज कंदे चई मुंहिंजो वाइदो आहे तोसां रोंदड़ खे खिलाईंदुसि छो त आले रसूल नबी जी आल आई मूंखे तोसां मोहब्बत चई मां सैयद आहियां आले रसूल आहियां न्याणी जवान उन जे परणाइण जे लाइ मूं वटि घर में कुझु न हुयो तुंहिंजो पीउ ज़मींदार दौलतमंद पैसे वारो आयुसि चयो मां कुझु ॾे पंहिंजी न्याणी जो काज कयां उनजी शादी कयां मूंखे 2500 रुपया ॾिनई मां चयो त बाबा मां पिनण वारो न आहियां मूंखे एतिरो ॾे जो पंहिंजी न्याणी छाड़ियां पर मूंखे छिड़ब ॾेई कढी छॾी उन जे करे ॾुखारो थियो वापसि मोटियो थो वञा ग़रीब सैयद ज़ादो आहियां चई हाणे ॻाल्हि ॿुध मोटी वञ वापसि ओताक में बाबे खे मूं सां वॾो प्यार बाबे जी मूं सां वॾी मोहब्बत मां वञी तो बाबे जी छोलीअ में वेहा पोइ तूं अचु मोटी पोइ बाबे खे जेका घुर अथई तलब जे न ॾियनि मिंट न कजांइ रोब सां चइजांइ त मूंखे एतिरा पैसा जे न ॾियनि पोइ मुंहिंजी धमकी ॾींदे छोकिरे जो खटो न खाईंदे तूं धमकी ॾींदे मां किरी पवंदुसि बेहोश थी वेंदुसि ज़मीन ते किरी पवंदुसि पोइ जीअं तूं बाबे खां घुरंदे ईअं कंदो हीअ पाण में सलाह थी सरवर नूरो सल्लो उहो जेको अंगूरी फुलू फिरंदे अचे बाबे जी गोद में वेठो सैयद सिरी आयो वडेरा साहब मां पिनण वारो न आहियां सैयद आहियां आले रसूल आहियां मुंहिंजी मदद कर मूंखे एतिरी ज़रूरत आहे यार छा सोचो त मुंहिंजो मगज़ खाई ॾिनो आहे तोखे ॾिनमि जेको ॾियणो हुयो चई जे नथो ॾींदे न छोकिरे जो खटो न खाईंदे बसि ईअं जो हक़ ॾिनई छोकिरो वञी फाको करे किरियो अॻ में ई सलाह थियल छोकिरो वञी किरियो जेॾी महिल छोकिरो किरियो ऐं इहा ॻाल्हि हवेली ते वई अंदरों बीबियुनि सोन चांदी पैसा मोकिलिया वॾेरे चयो बाबा रहम कर सैयद जीअं चवंदे तीअं ॾींदोसांइ लख खपनि 1000 खपनि जो चवंदे ॾींदोसांइ मुंहिंजे बचे जो खे जेॾी महिल शाह साहब ॾिठो त मूं वारो कमु थी वियो पासो कयो मां फीड़ो रखांसि कन में चई त पुट मुंहिंजो कमु थी वियो हाणे तूं जेॾी महिल कन में इहा ॻाल्हि चई फीणे रखण जे बहाने पर जीअं सरवर नूह किरियो त वाकई बेहोश थी जीअं किरियो न तीअं वाकई बि बेहोश थी वियो जेॾी महिल सरवर नूह बेहोश थी वियो उन वक़्त में सैयद बि परेशान थी वियो सॼी हवेली परेशान थी वई ख़बर नाहे छा थींदो मुंहिंजा दोस्त घणी देर ताईं हज़रत सरवर नूह बेहोश रहियो जेॾी महिल अखि खुली सैयद जा पेर चुमण लॻो सैयद जा हथ चुमण लॻो पुछई अबा छा ॻाल्हि आहे चई जेॾी महिल मां किरियुसि तव्हां सम्झो पिया त मां हाला जी सरज़मीन ते आहियां पर हाला न हुया जेॾी महिल किरियुसि त मदीने वारे साईं जी झोलीअ में मदीने वारे वीर मूंखे सीने सां लाए मुंहिंजा गल चुमी फरमायो पुट तो मुंहिंजे बचे जी इज़त कई आहे मुंहिंजे बचे जो मान सुञातो आहे तूं
ज़मीन ते न तू मोहम्मद जी झोली सैयद मदीने वाले के केड़ा प्यारा है आले रसूल सा मुझे दिल पर नबी केडी मोहब्बत केडो प्यार मुझा दोस्तो उहा खड़ी हुई सरवर नूह के विलायत जो दर्जो आला मकाम नसीब थीयो ओ अज तई 9 लख की गोदड़ी पई सड़ी ओ मिठा